अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सोबोदेरो खां ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर सोबोदेरो राजेश कुमार, डीएसपी सोबोदेरो बशीर अहमद शर, असिस्टेंट मुख्तियार कार सोबोदेरो राशिद नवाज़ राजपर, तपेदार नवाब पिताफ़ी ऐं ॿिए अमले खे साण करे एसी सोबोदेरो मोहम्मद बख्श चना जे एडमोर पेट्रोल पंप ऐं हाजी निमतुल्ला शेख जे माशाला पेट्रोल पंप ते तेल जो मापो घटि हुजण जे करे 30,000 रुपया ॾंड विधो। सब्जी ऐं फ्रूट जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते 300 खां 500 रुपए ताईं ॾंड लॻायो वियो। उन मौक़े ते एसी सोबोदेरो दुकानदारनि खे हिदायत कई त रेट सरकारी रेट लिस्ट मुताबिक़ वरिता वञनि ऐं उहे रेट नुमाया ज़ाहिर लॻाया वञनि। हिन भलारे महीने जी आमद जे मौक़े ते सब्जियूं ऐं फ्रूट ताज़ा फ्रेश रखिया वञनि। गैर मयारी का बि शइ विकिरो न कई वञे। सरकारी रेट लिस्ट ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई।